हे पैसा दिसे तो हे बुधायल जगह ते तो पुजाइणा आहिनि हुशियारी से हे चोरन जो इलाको आ तोखे कोई दिसी न वठे। अगर हे पैसा हेरे होरे थी आ ना मांजी ड्यूटी खतरे में पजी सकदी आ। एतरो खतरनाक काम तू मुझे हवाले छो करींदो? तोजे हवाले इंजे ला करा तो जो तोते मुंजो अंधो एतबार आ। हे वठ पैसा हाने वंज पुजा वनी जल्दी में, जल्दी वन जल्दी। खबरदार इते पी रह जाए। वही कर पानी में छापियो करे। साहब मां त मच्छू पकड़न वारो आया। 3-4 मच्छू सुबह जो मां पकड़ियो बोटे में विझी करे वाई जे किनारे ते जिए रखियम बोटे समेत मच्छू किरी आयो। बोटो तो लभी पियो पर मच्छू अञा ताईं न लदियो। साहब तू कूड़ तो हणे गंजा लिकी करे संजू गालियूं बूदे पे। साहब मां त गरीब मिस्कीन आया पांजी रोजी करा थो। मां त मच्छू पकड़न आयो मुखे कई खबर त तवा छा गिलायो पिया माखे तवा जी गाल जी समझ ही कोन आई। हुलिये में तो माखे शरीफ न तो लगे निकिर हिता बेरफेन इलाके में नजर है ना जंगा बा भणी छरीनो माई। हाने वो हमरा केड़ी तरह वे हुंदो जेंजे हाथ में पैसा है वनी करे दिसांस तो। यो नहीं बिठो वो हमरा जेंजे हाथ में पैसा है वो भाऊ बिंजाई कमेंट। माखे भी तो पांजो हिस्सो करा ना। केड़ो हिस्सो? छाजो हिस्सो? मां भोलो नाया मुखे सजी खबर आ ते इन बैग में खोड़ सजा पैसा है। बुद्धि कौन थो बोड़ा चा पैसा मुझे हवाले कर। हे मां का पैसा ना कर वडा महंगा पोंदाई। महंगी चीज हाथ में अचे तो पोइ गुरबत सजी मिटी वेंदी आ। मां गुरबत मिटन जे करे ये पैसा फबाया थो। हाने मुखे जिम्मेदार थियण का कोई न थो रोके सके। मुखे पैसा दे। मां का पैसा ना कर पर जको कुछ करे पैसा ना नी दो माई। जेको कुछ करा तोखे शायद खबर ना है। इन डंडे सा मां घणन जो जंगा बा भनी चुको आ। तू जो जंगा बा ना भना छो जे आया मोगो बदमाश। भले शक मां जो जंगा बायो भनी जर मां पैसा कोन नी दो माई। अरे मुड़ी कौन थो जिद में अची तो पैसा मुझे हवाले कर। मां कोन नी दो। तू पैसा ना दे खयूं हाल मुसा गड हाल गज्जी करे चोरियूं कंदासे डाका हणदासे अच मुसा। हां फिर घर चलो पैसा तो मुखे चेक करण दे घणा नी थियन। मां पैसा डिठा कोनन पैसन जी खुशबू ना सिंगी आ। खोड़ पैसा है माखे हाने जिम्मेदार थियण खां कोई न थो रोके सके। हाल तू हाने मां सां गड हल लगाती हल। मुझो प्लान हाने कम करे हाने मां इनन जे पोया थो वणा। आज तो मौजा थियूं ऐश थिया पैसो भी खोड़ हाथ लगी आ ए छोकरो भी मुखे मिली आ। मोमा त हाथ काढण तो के पैसा मिली आ ना। तो मां हाथ चो कढा तू मुझे लाए वडो कीमती आई। कमाइंदे जा ना कमाइंदुम भी कोन बाकी पिनाइंदे पिनवाइंदुम भी कोन। तू मुझे लाए वडो कीमती आ तो जी हिकड़ी आंख कढींदुम तो जो हिकड़ो गुर्दो कढी करे विकणींदुम ओ अञई मां वधिक माला माल थियंदुम। पुट तू हाने हथी को आ। दे खबर ही पैसो छाजो आ? पैसो टैक्स जो होयो माखे दे अगना पुजाणो होयो। टैक्स जो पैसो तो हूं भी मां खोड़ सजो फबाए चुको आ। ही पैसो मुझे हवाले आ। हाने तू भी हथी को आ पैसो भी मुझे हवाले आ। हाने माके कोई न थो पकड़े सके। बोले पुलिस नवे देत गजा उठी हे कर देटो। थोड़ा टैक्स वाले पैसे दा गड हाने तू भी पकड़ जी पियो। तो के खबर ना मुझो नालो बसर नया तरींदो मुजरिम के कुटण में का कसर। ना साहब कुट को ना कजो माके भाव थिंदो आ। माफी। अरे गंजा गाड़े के बदमाशी करे भेड़े रे पैसा हलथाणो ते साहब हिकड़ो मिनट मोगे जी मार खबर न चार हाने भली मार।